नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत बक़रा आयत नंबर 55 खां वठी 60 ताईं तर्जुमो लेसन नंबर आहे 10। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व ऐं इज़ जॾहिं कुल्तुम तव्हां चयो या मूसा ए मूसा लन नुमिन हरगिज़ न असां ईमान आणींदासीं लक तो ते हत्ता जेसिताईं नरल्लाह असां ॾिसी वठूं अल्लाह खे जहरतन ज़ाहिरी तौर ते फ़अख़ज़तकुम पोइ पकड़े वरितो तव्हांखे अस्साइक़तु बिजलीअ जी कड़क बिजली कड़क सां यानी तव्हांजे मथां इन ॻाल्हि जे करे किरी पई या तव्हां ते किराई वई बिजली। व अंतुम तंज़ुरून जॾहिं त तव्हां इहो सभु ॾिसी रहिया हुआ। सुम्म बअसनाकुम पोइ या वरी असां ज़िंदा कयो तव्हांखे मिम बादी उन खां पोइ मौतिकुम तव्हांजे मरण खां यानी हे जॾहिं बिजली हुननि जे मथां गिरी गोड़ कड़क त जंहिंजे करे हू आर्ज़ी तौर ते टेम्पोररी मरी विया सभु त अल्लाह ताला वरी हुननि खे ज़िंदा कयो पोइ हुननि जी उन वारी मौत खां लअल्लकुम शायदि के तव्हां तशकुरून शुक्र करण वारा थी वञो शुक्र अदा कयो इन ॻाल्हि ते त अल्लाह हुननि खे मरण खां पोइ ज़िंदा कयो। वज़ल्ललना ऐं असां सायो कयो छांव कई अलैकुम तव्हांजे मथां अलगमामा बादलनि जी व अंज़लना ऐं असां नाज़िल कयो अलैकुम तव्हांजे मथां अलमन वसलवा मन सलवा आसमानी ख़ुराक या ताम जेको हिननि जे मथां अल्लाह ताला नाज़िल फ़रमायो। कुलू मिन तय्यिबाती खाओ पाकीज़ा शयुनि मां रज़क़नाकुम जेको रिज़्क़ असां ॾिनो तव्हांखे वमा ज़लमूना ऐं न हुआ उहे ज़ुल्म करण वारा असां ते अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त अल्लाह खे इन जो को नुक़सानु कोन थींदो जेको हुननि कयो त असां मूं ते ज़ुल्म करण वारा कोन हुआ असां ते ज़ुल्म करण वारा उहे कोन हुआ वलाकिन पर लेकिन कानू हुआ उहे अनफुसम पंहिंजी ई जानुनि ते यज़लिमून ज़ुल्म करण वारा यानी हुननि अल्लाह जो त कुझु न बिगाड़ियो पर पंहिंजो ई नुक़सानु कयो हुननि। व इज़ कुलना ऐं जॾहिं असां चयो अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि उदख़ुलू दाख़िल थी वञो हाज़िहिल क़रियत हिन बस्ती में फ़कुलू पोइ खाओ मिनहा हिन मां हैसू जितां शिअतुम तव्हां चाहियो रग़दन आज़ादी सां वदख़ुलू ऐं दाख़िल थियो बाब दरवाज़े मां सुजदन सजदो कंदे वक़ूलू हित्ततुन ऐं चवंदे हित्ततुन जो वर्ड हिन जो मतिलबु आहे जीअं तौबा इस्तग़फ़ार कंदे नग़फ़िर लकुम असीं माफ़ु कंदासीं तव्हांखे ख़तायाकुम ख़ताऊं तव्हांजो अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि जेकॾहिं तव्हीं हीउ सॼो चयो मञंदे हितां गुज़रंदा तौबा ज़ारी कंदे गुज़रंदा त आउं तव्हांखे माफ़ु करे छॾींदसि तव्हांजे ख़ताउनि खां। वस नज़ीदुल मुहसिनीन ऐं अनक़रीब ऐं ज़रूरु असीं वधाईंदसि असां वधाईंदासीं जेके एहसान जी रविश इख़्तियार कंदा जेके मुहसिनीन हूंदा जेके नेकी जी रविश इख़्तियार करण वारा हूंदा उन्हनि खे अल्लाह ताला ज़रूरु वधाईंदो दर्जनि में वधाईंदो नेकी जे कमनि में वधाईंदो। फ़बद्दल लज़ीन ज़लमू पोइ बदिले छॾी ॻाल्हि खे उन्हनि माण्हुनि जेका उन्हनि खे चई वई फ़बद्दल लज़ीन पोइ बदिले छॾियो चेंज करे छॾी तब्दील करे छॾी उन्हनि माण्हुनि ज़लमू जिन ज़ुल्म कयो क़ौलन ॻाल्हि खे यानी उन्हनि खे जेको अल्लाह ताला फ़रमायो उन ॻाल्हि खे उन्हनि बदिले छॾियो क़ौलन ग़ैर लज़ी उन ॻाल्हि खे ॿी ॻाल्हि सां क़ील लहुम जेको उन्हनि खे चयो वियो हो उनखे उन्हनि बदिले हिकिड़ी ॻाल्हि खे ॿी सां बदिले छॾियो। फ़अंज़लना पोइ असां नाज़िल कयो या लाथो अलल लज़ीन उन्हनि माण्हुनि जे मथां ज़लमू जिन ज़ुल्म कयो यानी जिन ॻाल्हि खे तब्दील करे छॾियो अल्लाह ताला चवनि पिया त उन्हनि ज़ुल्म कयो पोइ अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे मथां छा नाज़िल कयो रिजज़म मिनस समाई रिजज़न यानी गंदगी अज़ाब हिकिड़ी क़िस्म जो मिनस समाई आसमान मां बिमा बवजा उनजे कानू हुआ उहे यफ़सुकून नाफ़रमानी कंदा ठीकु आहे हुननि जेका नाफ़रमानी कई उनजे नतीजे में अल्लाह ताला आसमान मां हुननि जे मथां हिकिड़ो अज़ाब नाज़िल कयो। व इज़िस
इस्तस्क़ा मूसा ऐं जॾहिं मूसा पाणी घुरियो मूसा लिक़ौमिही पंहिंजी क़ौम जे लाइ फ़क़ुलना पोइ असां चयो इदरिब मार यानी हिकिड़ी शइ खे जीअं डंडे सां पथर ते धक हणिबो आहे त यानी हिन ते धक हण बि असाकल हजर पंहिंजे असा सां हिन पथर ते हिकिड़ी क़िस्म जो पथर हो। हज़रत मूसा जॾहिं पंहिंजी क़ौम जे लाइ इस्तस्क़ा मीन्स पीअण जे लाइ कुझु घुरियो, ठीकु आहे, पीअण जे लाइ पाणी मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे लाइ अल्लाह ताला खां घुरियो त अल्लाह ताला फरमायो त धक हण पंहिंजे असा सां हिन पथर ते फजरत पोइ निकिरी पवंदा मिनहा इन मां इस्नता अशरत आईना 12 चश्मा, ठीकु आहे, बही इस्नाशर 12 आइननि चश्मा यानी जीअं पाणी वहंदो आहे जीअं पथरनि मां पाणी निकिरी अचे हिकिड़ो चश्मा जारी थी वेंदा आहिनि जीअं पथरनि मां, तीअं ई त हिते 12 जॾहिं हज़रत मूसा उन्हनि ते पंहिंजी लाठी सां धक हणंदो पथर ते त उन मां 12 चश्मा जारी थी वेंदा। क़द तहक़ीक़ आलिम सुञाणे वठंदा कुल उनासिन सभु इंसान मशरबहुम पंहिंजे पीअण जी जेका हुननि जे हर कबीले जे लाइ फिक्स हूंदो, यानी ही जेके माण्हू आहे हिननि जा हुआ टोटल 12 कबीला। त अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त पंहिंजे असा सां पथर ते धक हण त हिन मां 12 चश्मा जारी थी वेंदा ऐं हर कबीलो जेको पंहिंजे पीअण जो चश्मो सुञाणे वठंदो। कुलू वशरबू खाओ ऐं पियो मिन रिज़्क़िल्लाही अल्लाह जे रिज़्क़ मां वला तासो ऐं न तव्हां फिरो न तव्हां फ़साद करियो फिल अर्दी ज़मीन में मुफ़्सिदीन फ़सादी थी करे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।